अस्सलामुअलैकुम नाज़रीन, कौमी न्यूज़ सां गॾु मां हासिल मैंगल। अचो त तव्हांखे ताज़ा तरीन ख़बरूं खां आगाह। डिस्ट्रिक्ट रिपोर्टर जादू फिदा हुसैन पवन जी रिपोर्ट मुताबिक़ ककड़ में 4 महीना अॻु खंबे गुम कयल नौजवान टैक्सी ड्राइवर दोदो चांडियो जे आज़ादी लाइ वारसनि पारां मक़बूल चांडियो, एहसन अली, ज़मीर हुसैन, असनैन चांडियो जी अॻवानी में प्ले कार्ड खणी एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। उन मौक़े ते गुम थियल नौजवान जे भाउ मक़बूल चांडियो ॿुधायो त मुंहिंजो भाउ दोदो चांडियो टैक्सी ड्राइवर आहे जेको टैक्सी हलाए घर भातियुनि जो पेट पालींदो आहे, जंहिंखे 4 महीना अॻु खानपुर जोणे जे टैक्सी स्टॉप तां खेनि बेगुनाह खंबे खणी विया, जंहिंजो अञा ताईं को बि पतो न पइजी सघियो आहे। भाउ जो कंहिं बि कॉन्ग्रेस पार्टी सां तालुक़ कोन्हे। असीं सुप्रीम कोर्ट ऐं इंसानी हुकूक वारे तंज़ीमुनि खां मुतालबो था कयूं त टैक्सी ड्राइवर दोदो चांडियो खे फौरन आज़ादु कयो वञे।